नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब जाली बैंक अकाउंट्स वारे केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी फरियाल टारपुर ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे तलब करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रीअनि मूजिबि जाली अकाउंट्स वारे केस में नेब पीपल्स पार्टी जे अॻुवाण खां जांच जो फ़ैसिलो कयो ऐं खेनि जल्द तलबी जो नोटिस ॾिनो वेंदो, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि तलब करण जो फ़ैसिलो अञा ताईं न कयो वियो आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी संदसि भेण फरियाल टारपुर ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ईंदड़ हफ़्ते तलबे जो नोटिस मोकिलण जो इम्कान है। टिनी अॻुवाण जो बयान रिकॉर्ड कयो वेंदो। पीपल्स पार्टी के नेब रावलपिंडी में तलब कयो वेंदो, जॾहिं त कंबाइंड इन्वेस्टिगेशन टीम जाली अकाउंट्स वारे केस बाबति पुछा गाछा कंदी, जंहिं लाइ पीपल्स पार्टी जे अॻुवाण खे सवालनामो पेश कयो वेंदो। नेब 2 ॾींहं अॻु 4 गॾियल इन्वेस्टिगेशन टीमूं जोड़ण जो ऐलान कयो आहे, जंहिंजी हर टीम में 9 ऑफिसर मुक़रर कया वेंदा, जंहिंमें 4 जांच ऑफिसर, 4 प्रोसिक्यूटर ऐं 1 केस ऑफिसर शामिल हूंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।